अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। कराची यूनिवर्सिटी में चीनी शहरनि ते आपघाती धमाके में मुलविस चईनी किरदारनि जे सुञाणप थी वई। हमले में मुलविस BLF कमांडर दाद बख्श खे 4 जुलाई ते हॉक्स वे मां गिरफ़्तार कयो वियो। सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण, एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब कानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त दहशतगर्दनि औरतुनि ऐं शागिर्दनि जो ब्रेन वॉश करे ऐं दॿाउ में विझी कार्रवाइयूं करायूं। शारी बलोच खे मुड़स जे दॿाउ सबबि आपघाती धमाके ते मजबूर कयो वियो। दाद बख्श हमले जे मरकज़ी जवाबदार ज़ेब मजीद ब्रिगेड जी हेडक्वार्टर में तरबियत ॾिनी। दहशतगर्दनि जो नेटवर्क ॿियनि मुल्कनि ते पखेड़ियल आहे, पर केर बि पाण खे रियासत खां वॾो न सम्झे। दहशतगर्दी में मुलविस अंसरनि खे सख़्तीअ सां चिथियो वेंदो। इस्लामाबाद ऐं पंजाब जे मथांहे इलाक़नि में तूफ़ानी बरसातुनि ॿोॾि आणे छॾी। नाला लहे टुटण जो ख़तरो, पाणी जी सतह ख़तरनाक हद ताईं वधी वई। कटारिया वटि पाणी जी सतह 15 फुटनि ताईं रिकॉर्ड। ग्वाला मंडी वटि पाणीअ जी सतह 9 फुट रिकॉर्ड कई वई। इस्लामाबाद जे सेक्टर H13 ऐं रावलपिंडीअ जे हथियाए वारे इलाक़नि में बरसाती पाणी घरनि ताईं दाख़िल थी वियो। वासा पारां पाणी जे निकाल लाइ हेवी मशीनरी पिणु पहुचाई वई। ख़तरे जा सायरन बि वॼाया विया। इमदादी सरगर्मियुनि लाइ पाक फ़ौज जा दस्ता अलर्ट। कराची में बि अॼु शाम जो तेज़ बरसात जो इम्कान। Why should I waste my time here in the Security Council? You can take your Security Council. Here you are. I'm going. जुल्फ़िकार अली भुट्टो एक नहीं है, 2 जुल्फ़िकार अली भुट्टो है। एक जो यहाँ खड़ा है और दूसरे आप। मुकम्मल दस्तूर, वो भी कौमी असेंबली का बना हुआ, वो दस्तूर जिसमें जमहूरियत की हिफाजत लड़ोगे, खुदा की कसम करोगे। भुट्टो की हुकूमत खत्म हो चुकी है। सारे मुल्क में माशाअल्लाह नाफिज कर दिया गया है। पीपल्स पार्टी जे बानी चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जमहूरी हुकूमत रातां खे 45 साल मुकमल। मुल्क जे पहिरें चूंडियल अवामी हुकूमत ते धाड़ो हणी क़ाइदे अवाम खे गिरफ़्तार कयो वियो। पीपल्स पार्टी पारां जमहूरी हुकूमत रातां ख़िलाफ़ अॼु समूरे मुल्क में कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं मुनक़द करे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जमहूरियत लाइ ॾिनल क़ुर्बानीनि ते खेसि भेटा पेश कई पई वञे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी 5 जुलाई जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त जमहूरियत ख़ातिर पीपल्स पार्टी जे जियालनि फाहीअ खे त क़बूल कयो पर कंधु न निवायो। मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो, शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो समेत उन्हनि समूरनि सियासी कारकुननि, शागिर्दनि, मज़दूरनि, सहाफ़िन ऐं खे भेटा पेश कयां थो जिन 1973 जे आइन ऐं जमहूरियत जी बहालीअ लाइ शहादतूं क़बूल कयूं ऐं जबर ऐं तशद्दुद बर्दाश्त कयो। पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन चयो त पीपल्स पार्टी सदाईं मुल्क खे बहराननि मां ॿाहिरि कढियो। जॾहिं बि आइन ऐं जमहूरियत ते हमलो थियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं कारकुननि जमहूरियत जो भरपूर दिफ़ा कयो।
पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त 5 जुलाई 1973 क़ौमी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। 45 साल अॻु अॼोके ॾींहं ते चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो, जंहिं जो नतीजो पाकिस्तान अॼु ताईं सियासी माशी ऐं माशराती बीमारियुनि तौरु भोॻे रहियो आहे। आमिरे त सदाईं पाकिस्तान में इंतिहा पसंदी ऐं क्लाशन ऑफ कल्चर खे हथी ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी रमज़ान शुगर मिल्स ऐं आशियाना हाउसिंग रेफरेंसिस हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। एहतसाब अदालत लाहौर में वकील अमजद परवेज़ हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज मसरूफ़ियतनि सबबि अॼु अदालत में पेश नथा थी सघनि। संदन पेश न थियण सां ट्रायल मुतासिर न थींदो। वकील जे दलीलुनि बाद अदालत शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जी हाज़िरीअ खां अस्तशना वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। क़ौमी सलामती बाबति पार्लियामेंटी कमेटी जो इन कैमरा इजलास कुछ देर में थींदो। इजलास स्पीकर सदारत हेठि पार्लियामेंट हाउस में थींदो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर चइनी सूबनि जा वॾा वज़ीर शिरकत कंदा। सिक्योरिटी सूरत हाल ते आला सिक्योरिटी अमलदार कमेटी खे ब्रीफिंग ॾींदा। मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 653 नवां केस रिपोर्ट। पॉज़िटिव केसनि जी शरह 3.45% रिकॉर्ड कई वई। सिहत वारे क़ौमी इदारे मूजिबि 18,950 कोरोना टेस्ट कया विया। 162 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी आहे। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर बाबर गौरीअ खे दहशतगर्दी टोड़ अदालत 70 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस बाबर गौरीअ खे हथकड़ी हणण खां सवाइ फरंसी ते विहारे अदालत में पेश कयो। पुलिस जो चवणु आहे त बाबर गौरी ते साइट सुपर हाईवे थाणे ते चिड़ ॾियारींदड़ तक़रीर में सहूलतकार जो इल्ज़ाम आहे। पाकिस्तान जी रहमदिली भारतीय जहाज़ खे हादिसे खां बचाए छॾियो। भारत जे मुसाफ़िरनि सां भरियल बोइंग 737 जहाज़ जी फ्यूल टैंक लीक थियण सबबि कराची एयरपोर्ट ते हंगामी लैंडिंग। भारतीय पायलट जी इल्तिजा ते पाकिस्तान लैंडिंग जी इजाज़त ॾिनी। मुसाफ़िरनि खे जहाज़ मां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न हूंदी। भारतीय मुसाफ़िर जहाज़ स्पाइस जेट दुबई खां नई दिल्ली वञी रहियो हुयो। जहाज़ में 100 मुसाफ़िर सवार हुआ। मिठी में इलाके वासियुनि मुड़सी करे 3 शिकारनि खे पकड़े वरितो। 7 मारियल हरण हथ। ॻोठ रंगीलो वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि शिकारनि जी रस्ता रोक कंदे 3 शिकारी गनी नूड़ियो, अली अहमद मंगरियो ऐं सलाम बारी खे पकड़े वरितो। 2 शिकारी फरार थी विया। वाक़े जो केस दाख़िल। केस में नायाब हरण जो शिकार ऐं ॻोठाणनि ते हमले जा कलम शामिल। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह वाक़े जो नोटिस वठंदे लापरवाही कंदड़ जंगली जीवत खाते जे अमले खे मुअत्तल कयो।
बहादुरी जा दास्तान खर्चींदड़ ऐं भारत खे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾींदड़ कैप्टन कर्नल शेर खान जो 23हों योम शहादत अॼु मल्हायो पियो वञे। कैप्टन कर्नल शेर खान जो बहादुरी जो एतिराफ़ भारत पिणु करे चुकी आहे। IGF सी मेजर जनरल आदिल यामीन स्वाबी में शहीद कर्नल शेर खान जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े सलामी ॾिनी। لبيك اللهم لبيك لبيك لا شريك لك لبيك إن الحمد والنعمة لك والملك لا شريك لبيك اللهم لبيك لبيك لا شريك لك لبيك। हज जा रुकन अदा करण जी शुरूआत सुभाणे खां थींदी। कोरोना वायरस जा वबा बैदि पहिरियों भेरो 10 लख पांधीअड़ा हज जी सादत माणींदा, जिन में 8.5 लख परदेही शहरी शामिल आहिनि। समूरी दुनिया मां हज पांधीअड़नि जी सऊदी अरब आमद मुकमल थी चुकी। IG सिंध जी सदारत हेठि सूबे में अमन अमान बाबति अहम इजलास। IG सिंध गुलाम नबी मेमण चयो आहे त ईद ते ईद उल अज़हा जे मौक़े ते सादा कपिड़ा पहिरियल अहलकारनि खे इज़ाफ़ी ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वेंदियूं। मोटरसाइकिल कार स्नैचिंग थेफ्ट हाउस राबीज़ स्ट्रीट क्राइम ऐं धाड़नि जहिड़नि वारदातुनि में मुलविस जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ स्पेशल ब्रांच खां मदद वरिती वेंदी। अमेरिका में जश्न आज़ादी परेड ते हमले में मुलविस जाबदार गिरफ़्तार थी वियो। जवाबदार जी परेड ते फायरिंग जे नतीजे में 6 ॼणा मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। ऐं दी रॉक जी